मां साहिल माजिद अली जी रिपोर्ट मुताबिक़ हालाणी प्रेस क्लब अॻियां ॻोठ मसू खान सांगी जी रहवासियुनि औरतुनि ऐं ॿारड़नि समेत क़ुरान शरीफ़ हथनि में खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते जीवन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे रुबीना सांगी लाल बख्श सांगी चयो त मुंहिंजो पुटु बेकसूर आहे। मुंहिंजी भेण पंहिंजे मासूम भाणे जे मथां कारहं जो इल्ज़ाम हणी क़तल करण थी चाहे। ॻोठ मसू सांगी जे बासरनि अल्ताफ़ सांगी अता हुसैन फयाज़ ऐं जावेद सांगी मुंहिंजी भेण सकीना खे मुंहिंजे मासूम पुटु निज़ामुद्दीन मथां कारहं जो इल्ज़ाम लॻाए बेगुनाह क़तल करणु चाहिनि था। उन्हनि पाक किताब मथे ते रखी चयो त असांजो बचो बेगुनाह ऐं बेकसूर आहे। अहिड़ो फ़ैसिलो ॻोठ जी चङनि मुड़ुसनि पिणु कयो ऐं इन फ़ैसिले में असां बेकसूर निकितासीं ऐं असांखे ॾंढ ॾोह पिणु भरे ॾियनि पिया, पर असां उहो ॾंढ बि वापसि करे छॾियो। पर अॼु असां पंहिंजे ॿनीअ ते गाह करे रहिया हुआसीं त मथियां माण्हू हथियार खणी असांखे मारण लाइ अची पहुता। असां भॼी जान बचाई। हुननि IG सिंध, DIG, SSP कंडियारू, मेहरापुर ऐं साबिक़ा MN सैयद इब्रार अली शाह खां घुर कई त हिन पाक किताब जे सदके असांजी जान बचायो, न त ही ज़ालिम असांखे बेगुनाह कारहं जे इल्ज़ाम में मुंहिंजे पुट खे क़तल करे छॾींदा।